बिबक्कत मुबारकं व हुदल लिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिल क़दीम वल फ़ुरक़ानिल हमीद व मा अर्सलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाअुन व रहमतुल लिल मुमिनीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलातो दुरूद मुहम्मद आले मुहम्मद जे मथां बुलंद बावाज़ सां। नंढा वॾा पोढ़ा जवान आयल मेहमान जतोई साहिबान। जिथे जिथे मुझो आवाज़ घरन में पहुँचे थो त मुझो अंबड़ियों अदड़ियों भेनरियों भी दुरूद पाक पढ़न। गोठ हारून जतोई जे आशिकन दीवानन परवानन ईमान वारन जो पढ़ियल दुरूद महबूब जे रोज़े अतहर ते मलाइक खणी वञन। मुझो विजदान थो चवे हे बंदा रब खे वणी वञन, इन जा गुनाह छणी वञन। दुरूद जिथ कित सलाम उते। दुरूद पढ़ंदासीं मलाइक इंतज़ार में हन। आका फरमायो वो दुरूद मां मुहम्मद जे रोज़े अतहर ते फ़रिश्ता खणी ईंदा। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। खुदा की अज़मतें क्या है मुहम्मद मुस्तफ़ा जाने, मकामे मुस्तफ़ा क्या है मुहम्मद का खुदा जाने। कहा था जिब्राइल ने सिदरा तलक मेरी रसाई थी, आगे क्या क्या मंज़लें थी मुहम्मद और खुदा जाने। मुहम्मद रसूलुल्लाह सबई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुहम्मद रसूलुल्लाह आपका हमसर बीच जहाँ नहीं है, जहाँ आपकी पहुँच है मदनी वो फरिश्तों का मकाम नहीं है। मुहम्मद रसूलुल्लाह आपका हमसर हो नहीं सकता, बशर हो या फरिश्ता हो बराबर हो नहीं सकता। मुहम्मद रसूलुल्लाह आप से जिसको उल्फत नहीं मोहब्बत नहीं वो इंसान नहीं। मेरी दानश में वो काफर है मुसलमान नहीं।
चांद से तशबीह देना ये भी क्या इंसाफ है। चांद के मुंह पे शाइयां मेरे मदनी का चेहरा साफ है। चंद्र चवाए सचो जे मठ्यो मूर न भाई। चंद्र चवाए सचो जे मठ्यो मूर न भाई। कॾहिं उभरे सनड़ो कॾहिं उभरे गचो। आशिक़ अब्दुल लतीफ़ चवे मुँह में बरई मचो। तबे मट न भायाई पिरी मोहम्मद जे। चंद्र बे चोलियां रात जा तू तो सव सव करें। सिंगार पहुंची न सघंदे पिरीअ जे तोड़े हीला करें हजार। आशिक़ अब्दुल लतीफ़ चवे तुझी सब जमार मुझे महबूब जो दमो हिकड़ो। छो त फर्श खां अर्श ते वयो अरबी बलगल उला बिकमालिही। फर्श खां अर्श ते अरबी वयो बलगल उला बिकमालिही। सारो जहां रोशन थियो कशफत दुजा बिजमालिही। वसूं सजण जो सब सुणियो हसन जमी खिसालिही। व अहसन मिन कलम तरक़त आईनी व अजमल मिन कलम तलदिन निसाउ। खुलिक़्त मुबर्रअम मिन कुल्ल ऐबिन कअन्नक क़द खुलिक़्त कमा तशाउ। वसूं सजण जो सब सुहिणियो हसन जमी खिसाली। ए अदा मोमिन दिल सा पढ़ो सल्लू अलैहि व आलिही। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व ज़ुर्रिय्यातिही व अहले बैतिही अजमाइन। 20 दिसंबर 2024 पन्नो आकिल बाईजी शरीफ जे करीब नज़दीक गोठ हारून जतोई में सालियानो अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल दिस्तारे फ़ज़ीलत जो जलसो जेको ज़ुहर खां वठी करे जारी सारिया। रब साईं मुझी हाज़री नसीब फरमाए, कबूल फरमाए, मकबूल फरमाए, मंजूर फरमाए, महबूब फरमाए। हिन प्रोग्राम के पंहिंजे बारगाह आली जो कबूल जो शरफ़ अता फरमाए। तमां असांजे लाइ निजात जो सबब बनाए। तवज्जो आहे पुट ॻाल्हायो न नंढो ख़ामोश। पहिरियों त मां कारी साहब के मुबारक ॾियां जंहिं मेहनत तव्हांजे ॻोठ में करे अॼु हिन गुलशन मंझां नवां गुल पैदा थिया। नओं निहाल मौसूम बाल नंढड़नि अदड़नि भी कुरान पुॼाया ऐं मौसूम नंढड़नि बालड़नि भी कुरान पुॼाया। जिन जे सिरनि ते मथनि ते न्याणनि जे मथां खुमार पोशी और मौसूम नौ निहाल नींगरनि जे मथां दिस्तार रुमाल जी। जतोई साहिबान मुबारक जे लायक हो बिरादरे मुकर्रम हजरत मौलाना एहसानुल्लाह जतोई, हजरत मौलाना वलीउल्लाह जतोई और जेका उन जी टीम आ हिन इदारे के हलाए थी, हाजी शरफदीन हुजे या उन सां गॾोगॾु जेके भी मुआविनीन हन, लख लख उन्हनि खे मुबारक हुजे।
भाग भला किस्मत चंगिया जो ही नेमत उज़मा तवां असां खे नसीब थी आ। चओ न सुभान अल्लाह। न ॾिठो आ खुदा, न ॾिठो आ रसूलुल्लाह, हिन वक़्त ॾिठो आ कलामुल्लाह। चओ न सुभान अल्लाह। मां सिंध बलोचिस्तान में वेंदो आहियां, इहा ॻाल्हि ज़रूरु कंदो आहियां त मोमिननि मुस्लमाननि ईमान वारनि खे अल्लाह वॾियूं नेमतूं टे अता कयूं आहिनि जो कंहिंखे अहिड़ियूं न मिलियूं आहिनि। हिकु बैतुल्लाह, ॿियो रसूलुल्लाह, टियों कलामुल्लाह। चओ सुभान अल्लाह। बैतुल्लाह मक्के में या, रसूलुल्लाह मदीने में या, रोज़े अतहर में या। उन दौर ज़माने में मुस्तफ़ा अंबर जे पेट मां आया, अंबर जे पेट मां जाया, रहमत जा रब मींह वसाया। रब्बे काबा जो कसम जेकी ज़िंदगी पैगंबर जी बचपन या जवानी या शबाब जवानी हलंदे हलंदे 40 साल तय्यब मुबारक थी आ, कुरान जो नुज़ूल शुरू थी वियो। हा मुहम्मद मुस्तफ़ा ताइफ भी वियो। मुझो आका इमामुल अंबिया कुरान ॿुधाइण जे लाइ ताइफ में आयो, तकलीफ़ूं अची वियूं। रब्बे काबा जो कसम मुस्तफ़ा वापस मोटी आया। वाह मुंहिंजा मौला, मुस्तफ़ा के ॾाढी तकलीफ़ ॾिनी वई आ। रब अर्श ते सैर पियो कराए। हा हा पोइ आख़िरकार मुस्तफ़ा वरी मदीने में पियो घुराए। ओ मिठड़ा मुहम्मद करीम हाणे मक्को छॾ, मुंहिंजो आका नबियनि जो सरदार मक्को छॾे मदीने में आया। इन मदीने जो नालो यसरबा, पैगंबर जा रहमत बरकत वारा कदम पवंदा विया। यसरब जो नालो मटिजी वियो आ, मदीनो मुनवर बणिजी वियो आ, मदीनो शरीफ थी पियो आ। मुहम्मद मुस्तफ़ा उते अची वियो आ। खुदा जो कसम हिजरत करे हर हिकु साहब हा कुबा वारी जाइ ते पेश थी पियो आ। मुंहिंजो मुहम्मद आयो, मक्के में आयो, मक्के वारनि जो लायो थी पियो सजायो। ये मदीने में आयो, दरब रहमत जो मींहुं उते वसायो। रब्बे काबा जो कसम यसरब जो नालो मटिजी वियो, मदीनो मुनवर बणिजी वियो। इन मुहम्मद मुस्तफ़ा इमामुल अंबिया इन यसरब जे लाइ दुआ घुरी आ। ओ मुंहिंजा मौला शहर त ॾुखियो आ, मुंहिंजा अल्लाह इन शहर खां माण्हू कीबाइनि था, लहराइनि था, कथाइनि था। हिते आब हवा अहिड़ी आ, ॿिए शहर जो इन शहर में अचे थो पियो त तपजी ऐं बुखार जी थो पवे। मुंहिंजा मौला मक्के जे लाइ मुंहिंजे ॾाढे खलील दुआ घुरी। मुंहिंजा रब करीम मक्के शहर में अॻई उमदियूं शयूं हुयूं। तुंहिंजो घर बैतुल्लाह मौला उते, हजरे अस्वद उते, मकामे इब्राहिम उते, मुज़दलिफ़ो उते, मिना उते, जबले अरफात उते, सफ़ा मरवा उते, मौला रुकने यमानी उते। मुंहिंजा रब करीम ज़मज़म जो खूह उते, मुंहिंजा रब करीम जबले सवार भी उते, गारे सोर गारे हिरा भी उते। मुंहिंजा रब करीम पोइ बि मुंहिंजे ॾाढे खलील दुआ पे घुरी। दुआ उहा अल्लाह कुरान में ज़िक्र कई आहे। खलील दुआ तो घुरे, रब्बना वबअस रब्बना इन्नी अस्कनतु मिन ज़ुर्रियती बिवादिन गैर ज़ी ज़रा। खलील जी दुआ जो असर इहो आहे अॼु बि मक्के में तोखे अणमुदाइतियूं शयूं मिलंदियूं, ताज़ियूं तरानियूं शयूं मिलंदियूं। मक्को वसजी वियो, मक्को आबाद थी पियो, माण्हुनि जो लाड़ो मक्के ॾे थी पियो। वरी खलील काबे खे ठाहियो पए, दुआ त घुरी वियो हो, वरी काबे खे ॿीहर ठाहिण आयो। रब्बे काबा जो कसम आबादी वधंदी वई आहे, वादी वसम थी वई आहे। इमामुल अंबिया
मुहम्मद मुस्तफ़ा बावारी जाए ता निकरी करे मदीने दे रुख कयो यसरब दे मोहर कया जान सार वफादार कुर्बदार सच्चार साहबा पैगंबर सा गडहन को अर्ज तो करे सही अवल मुझे ओ ताकते हलो घर रहमत वारा कदम खणी हलो इमामुल अंबिया फरमायो अज मां मुहार सवारी जी छजा तो अल्लाह जे हवाले कया थो जिया मुझे डाडे खलील इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे सवारी जी मुहार के छॾे ॾिनो हो ने अल्लाह जो इम्तिहान अची वियो हो बीबी हाजराए बचड़े के खणी अचे पियो मुहार डाची जी के छॾे पियो डाची घुमदे घुमदे मक्के जे वादी ज़मज़म वारी जाए ते वेही रही पो त दुआ घुरी वापस वयो रब मदीने के इज्जत हीअं ॾिनी थी इहो यसरब हुयो मुस्तफ़ा इतां उथी करे हथड़ा मदीने ॾे करे यसरब ॾे करे दुआ तो घुरे पियो ओ मुंहिंजा मौला मक्को छॾे आयो आ काबो छॾे आयो आ रब तुझो हुकुम अखियुनि ते रखी करे हिते आयो आ मुंहिंजा मौला हाणे यसरब जो नालो मटाए यसरब जी माण्हुनि में जेका नफ़रत आ उहा दूर फरमाए यसरब जी माण्हुनि में दिल में मुहब्बत ता फरमाए रब्बे काबा जो कसम आ पैगंबर जी दुआ मदीने जे लाइ अहिड़ा रंग लगी वया मदीने शहर के नालो मिटजी वयो माण्हुनि जे दिलनि में मुहब्बत वारो असर अची वयो हर एक ईअं चवे पियो त मदीने वञा इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा मदीने शहर में आया रब्बे काबा जो कसम आ पहिरीं पहिरीं दावत गरीब मिस्कीन हजरत अबू अयूब अंसारी जी खाइन पया इते मुहार डाची जी छॾी वई आहे डाची गरीब अंसारी जे घर में वेही रही आहे हुल हुली वया राज खुली पया मुस्तफ़ा सां जेके भी गॾु हुया अबू अयूब अंसारी जे घर में घर रहमत सां भरजी वयो आहे अॼु मदीनो मुनवर इन मंज़र में आहे रब्बे काबा जो कसम आ मदीने में भी तोखे बेमौसमी मेवा मिलंदा मदीने जी मोहब्बत हर इंसान ईमान वारे जे दिल में आ दज्जाल क़यामत करीब जे इंदर ईंदो सॼी दुनिया में फिरंदो पर मदीने में शहर में दाखिल न थींदो इहो मदीनो आ जंहिंजे लाइ पैगंबर दुआ घुरी आ आहा अल्लाह फरमायो ओ मिठड़ा हबीब दिलनि जा तबीब इहो यसरब नाहे मदीनो शरीफ आहे जाते जाते तुझा कदम घुमदा जाते जाते तू रहमत बरकत वारा कदम रखंदी मां अल्लाह इन शहर जा कसम दो खणा पयो ओ हारून गोठ जा मुसलमानो इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा के रब फरमायो मुझा महबूब फतवा दई छद ऐलान करे छद छो त कुरान में या गाल आई आ वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा रब तमा सा के भी समझाए तो बुधाए तो कुरान में रब फरमाए तो रब दो फरमाए त मुझो हबीब दिलन जो तबीब पंहिंजी मर्जी सां न ॻाल्हाईंदो आहे जेको मुंहिंजो हुकुम ईंदो आहे उन हुकुम जी ताबेदारी कंदो आहे अॼु पैगंबर ॻाल्हाईंदो पियो आहे ॾसींदो पियो आहे ॿुधाईंदो पियो आहे मिठड़ा मुहम्मद यसरब जो नालो ख़त्म थी वियो मदीनो शरीफ थी पियो हर हिकु हिते अचे पियो मुंहिंजा महबूब तूं ऐलान कर मा बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिर रियाज़िल जन्ना हबीब दिलनि जा तबीब तूं ऐलान कर हिन घर खां वठी करे हिन मिंबर ताईं मां अल्लाह जन्नत बणाए छॾी आहे ओ हारून ॻोठ जा मुसलमानो जेकॾहिं दुनिया में जन्नत ॾिसणी अथव हलिया वञो मदीने शरीफ जे अंदरि जन्नत उहा जाइ आहे रियाज़ुल जन्नत आहा अम्मा आयशा तय्यबा ताहिरा हुवेरा मोमिनन जी मां अबू बकर जी न्याणी मुस्तफ़ा जी प्यारी राणी अम्मा आयशा जो हुजरो हो घरो मुस्तफ़ा निशान दी करे ॿुधाए पियो ॾसे पियो हे घर हे मिंबर यो सारो रब जन्नत करे छॾियो आहे रब्बे काबा जो कसम आहे अॼु गुंबदे खिज़रा रोज़ो अतहरा जंहिंमें अबू बकर उमर मुस्तफ़ा सां गॾु मौजूद थी ये जन्नत में पहुची वया थी हुल हुली वया थी राज खुली पया थी ये पाण न आया थी ये घुराया वया थी रब्बे काबा जो कसम मुस्तफ़ा ॾसे वया थी साईं जन फरमायो हा
कदा दुवास यौमल क़ियामा साईं जन फरमाया जो दुनिया में मूसा गड्डु हन क्या मजे ॾियारे मूसा गड्डु थंदा इत्तिफाक एड़ो थी पयो जो अबू बकर भी ते अची वयो सुनो उमर भी मदफून थी पयो मुस्तफा जो कौल सचो थी पयो क़यामत जने कायम थींदी हाँ मुझे साईं फरमाए मूसा गड्डु उथंदा सुभान अल्लाह 15 मिनट जेकॾहिं अचो तव्हां नातूं चओ त पोइ अल्लाह वधीक 10 मिनट 15 दुरूद शरीफ पढ़ो हलिया कलीमुल्लाह हलिया अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन। हजरत मौलाना अब्दुल सत्तार काजी साहब भी वेझो अचे हे पंहिंजो जलसो आहे हिते हुजया जेके ईंदे चमनी आ वींदे चमनी वेह छॾे सारो ॾे अंगण अचजो उन्हनि जे हे जतोई साहिब बाबा मुझे बाबे जा दीवाना परवाना मां हिननि खे पंहिंजो समेंदो आहे मूंखे पंहिंजो समेंदा पढ़े जा बि आहियूं ॻाल्हियूं यादि आहिनि त अल्लाह नेमतूं मोमिननि मुस्लमाननि खे 3 अहिड़ियूं ॾिनियूं आहिनि जो कंहिंखे न मिलियूं आहिनि हिकु बैतुल्लाह ॿियो रसूलुल्लाह टियों कलामुल्लाह चओ सुभानअल्लाह रब साईं बैतुल्लाह जी भी ज़ियारत नसीब फरमावई रोज़े अतर जो भी हाज़री नसीब फरमावई चो आमीन। रसूलुल्लाह के जन ॾिठो वे साहबी हुया वे त अड़जी वया रंगजी वया जन्नत पहुची वया हुल हुली वया राज खुली पया कुरान में साहबा जा तज़किरा तौरात इंजील में भी तज़किरा हुया रब पाण कुरान में चयो फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौराति व मसलुहुम फिल इंजील। सभई सुभान अल्लाह चो त गाड़ी मोटरवे ते चाड़े जल्दी जान चढ़ायूं सीपेक ते गाड़ी चढ़े तो सफर आसान थे रब दो फरमाए जान सार वफादार कुर्बदार सच्चार जंहिंजो पाण में हो ॾाढो प्यारो काफिरन सा सख्त हुया काफिरन ते कावड़े गुस्सो उन्हनि जो हुयो पाण में उन्हनि जो प्यार हुयो जेके सफर में हज़र में गॾु गॾु हुया रब्बे काबा जो कसम हिकिड़ा त उहे आहिनि जेके गॾु हज़र में गॾु सफर में गॾु हिजरत में गॾु गार में गॾु अॼु मज़ार में गॾु इहे गॾु मां नथो चवां रब क़ुरान में चयो आहे इहे गॾु हिकिड़ो त अहिड़ो जानसार वफादार कुर्बदार सच्चारा जो रब करीम उनके सिद्दीक भी चयो फरमाए ला तहज़न इन्नल्लाह माना केर अबू बकरा जेको गॾु गार में भी गॾु हुयो अॼु मज़ार में भी गॾु केर अबू बकर जंहिंजे लाइ पैगंबर चयो उम्मत जा थोरा लाए चुगो अबू बकर जो थोरो अल्लाह लाईंदो रब्बे काबा जो कसम आज रोज़े अतर में 2 सुतल थी पैगंबर सां गॾु थी 2 सहुरा थी ये पाण न आया थी ये घुराया विया थी उमर जी ॻाल्हि तो ॿुधी हूंदी कुफर जे ज़माने में शाम मामलो हुयो तौरात इंजील में ॻाल्हियूं लिखियलु हुयूं मां तफ़सील में नथो वञा पियो कुफर खे जॾहिं ज़ोर हुयो इस्लाम जॾहिं कमज़ोर हुयो इमामुल अंबिया काबे में अची वियो बैतुल्लाह जे गिलाफ खे वठी करे हीअं चवे पियो अल्लाहुम्मा
आइज़ल इस्लाम उमर बिन खत्ताब ओ उमर बिन हश्शाम मुझा मौला इस्लाम कमजोरा कुफ्र के जोरा मुझा रब दुनिया में दिसा तो मक्के में दिसा तो खोड़ बहादुर नजर था चन पया मुझा अल्लाह हिकड़ो द मुसलमान बनाए दे मुझा रब करीम नाला मात हो जाए चूंड तू कजाए रब्बे काबा जो कसम आप पैगंबर दुआ घुरी करे हलिया वया आप बिशारत मिली वया उन मल ते जिब्राइल पुजी वया सोना तुजी दुआ रब मंजूर कया अन करीब उमर बिन खत्ताब मुसलमान थियण वारो आ अचण वारो आ सुनो उमर पंहिंजे घर खां जबल तां निकतो आ भेण भेणीअ जे घर में तस्लीम ईमान करे चुको आ सागी तरार हथ में खणी ईंदो पयो आ हा कहीं ॾिसी करे हीअं चयो आ साईं उमर थो अचे साईं जन फरमायो मां मुहम्मद जी दुआ थी अचे पई उमर चङे इरादे सां तो अचे त भाग थी वेंदसि भला जे बुरे इरादे सां तो वञे त उमर भी हितां कोन मोटी वेंदो सुनो उमर दारे अर्कम में आयो जबल ते चढ़ी आयो मुस्तफा हीअं फरमायो उमर अञा घणो इंतजार कराईंदे सुणे उमर फरमायो साईं मने हुते आयो आ हथ ते बैत करण आयो आ फकबर तकबीरा अल्लाहु अकबर नारो लगी वयो एड़ो नारो लगी वयो जवाब सहाबा जन पया रब्बे काबा जो कसम हर एक जे दिमाग में नारो गूंज जे पयो अबू जहल चवे पियो छा थी वयो खबर पया त उमर मुसलमान थी वयो पाण ना आयो हो मुस्तफा घुरियो हो अल्लाह चूंडे दिनो हो अर्ज पे कयम ते बई यार वफादार कुर्बदार सच्चार बई सोरा ये पाण ना आया थी मुस्तफा घुरिया थी आखिरी गाल कया ओ हारून जतोई जा मुसलमानो अबू बकर सिद्दीक जे जिंदगी तय्यब ते नजर कंदे मसनद ते आया हा उन कज़ाब के मात जन पया मुस्लिम कज़ाब जेको ज़ालिम नबूवत जी दावा करे पियो ज़कात जा इनकारी भी निकरी पया यो अबू बकर सिद्दीक हो जेको माहौल के जोड़े वरतो मानुन के संभारे वरतो हलंदे हलंदे हा हयाती जा ॾींह पूरा था थियन पया बीमारी अलालत में आ पंहिंजा पुट पोटरा घुराए करे सॾे करे चवे थो ओ बचड़ो गाल ॿुधो जॾहिं मुंहिंजो साव परवाज़ थी वञे मूंखे गुस्ल ॾियारे कफन पाराए मुंहिंजे जनाज़े खे रोज़े अतर जे दरवाज़े ते खणी हलजो जो रोज़े जो दरवाज़ो पाण खुली वञे त अबू बकर खे अंदर दफ़नाए जो जेकॾहिं रोज़े जो दरवाज़ो पाण न खुले पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे अबाणे शहर खणी हलो या जन्नतुल बकी में दाख़िल कयो दफ़नायो रब्बे काबा जो कसम सीरत जे किताबनि में अचे थो इन मौके ते अलीउल मुर्तज़ा शेर खुदा मौजूद आ रोज़े अतर ते दरूद पढ़ी सलाम चई करे चवे थो अल्लाह जा हबीब दोस्त खणी आया हूं दरवाज़ो रोज़े जो खुली वयो अंदरों आवाज़ अचे पयो उदखिल हबीब इलल हबीब ओ दुनिया जो इंसान हो यो अबू बकर उहो आ जे लाए रोज़े जो दरवाज़ो खुदा जी कुदरत सां खुली वयो हुली वयो पर राज खुली पयो पर मां हीअं छो न चवां ब शख्सियतूं अहिड़ियूं दुनिया में गुज़री वयूं जंहिंजे लाइ खुदा जी कुदरत सां दरवाज़ा खुलिया हिकु नबी आ हिकु सिद्दीक आ नबी यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ुलेखा बंद कमरा करे चवे थी केरु छॾाईंदी केरु बचाईंदी काॾे भॼी वेंदे काॾे निकिरी सघंदे यूसुफ अलैहिस्सलाम चयो हो मूंखे उहो बचाईंदो जंहिं खूह मां बचायो आहे हा यूसुफ नबी दरवाज़े ते आयो आहे रब जे कुदरत सां दरवाज़ो खुलंदो वियो आहे ॿाहिरि हुली वियो पर राज़ खुली पियो हा इहो यूसुफ नबी हुयो जंहिंजे लाइ ख़ुदा जी कुदरत सां दरवाज़ो खुली वियो हे अबू बकर सिद्दीक हुयो जंहिंजे लाइ रोज़े जो दरवाज़ो खुली वियो तॾहिं रब क़ुरान में चयो ला तहज़न इन्नल्लाह माना सानी यसनैन इज़ हुमा फिल गारि इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना कुरान तो चवे रब तो फरमाए इहो गॾु ई
ई गड्डू आ खुदा जो कसम आई न पीछो न छजो आ मुस्तफा सा गड्डू ई गड्डू आ सफर में हजर में हिजरत में कार में जो मजार में पर क़यामत जे दिहाड़े भी मुस्तफा सा गड्डू होंदो छो त मुस्तफा चई वयो फतवा दई वयो साईं जन फरमाए विया हा कदा नुबुअस यौमल क़ियाम ओ मुजा उम्मतियो जान सारो दिसण वारो हेडो अबू बकर हेडो उमर हाओ साईं बई मौजूद साईं जन फरमाए बई मूसा दुनिया में गड्डू हन क़यामत जे दिहाड़े मूसा गड्डू उठंदा इत्तिफाकन मामलो जुड़ी पयो अबू बकर भी अची वयो उमर भी अची वयो मुस्तफा ही चयो क़यामत कायम थींदी पहिरियों पहिरियों रोज़े धर्मा मोहम्मद मुस्तफा उठंदा हेडो अबू बकर उठंदो हेडा उमर उठंदो साईं जन फरमायो असां उठी करे जन्नतुल बकी जे कब्रिस्तान ॾे ईंदासूं कब्रिस्तान में जेके भी मदफून हन क़यामत जे सुबुह ताईं जेके भी जन्नतुल बकी जे कब्रिस्तान में नंढा वड्डा पोड़ा जवान मर्द औरतूं मदफून सारा जो सारा कब्रुनि मां उठंदा जन्नतुल बकी जे कब्रिस्तान वारन के साईं जन वठी करे मदीने खां निकरी करे हा मक्के ईंदा जन्नतुल मुअल्ला वारो कब्रिस्तान छो त मदीने वारो जन्नतुल बकी कब्रिस्तान जंहिंमें अली हा अम्मा फातिमा ज़हरा भी मदफून रब्बे काबा जो कसम हज़रत उस्मान भी मदफून हज़ारे सहाबी मदफून क़यामत जे सुबुह ताईं जेके भी जन्नतुल बकी जे कब्रिस्तान वारा मुस्तफा सां गॾु थींदा मुस्तफा जे कढ लगी पवंदा साईं जन फरमायो जन्नतुल बकी जे कब्रिस्तान वारन खे वठी करे जन्नतुल मुअल्ला वारे कब्रिस्तान ॾे ईंदासूं जन्नतुल मुअल्ला वारा उठंदा मुंहिंजे साईं फरमा जन्नतुल मुअल्ला वारे कब्रिस्तान वारन खे भी कठे वठी करे महशर जे मैदान में ईंदासूं दुनिया जे कुंड कुरशमा वलीअ गौस कुतुब सारा निकरी कर कब्रुल मार हा महशर जे मैदान में ईंदा सारा परेशान हूंदा ॾींहुं ॾाढो वॾो थी वियो आहे हर कंहिंखे पंहिंजी लॻल आहे सभु नफ़्सी नफ़्सी कंदा पिया हर कंहिंखे पंहिंजी लॻल आहे 1.25 लख नबियनि ॾे उम्मतूं पंहिंजूं भॼी ईंदियूं सारा नबी पंहिंजे उम्मतुनि खे चवंदा दऊनी वल्तमिसू वञो कंहिं ॿिए ॾे इज़हबू इला गैरी असांजी जान छॾियो वञो कंहिं ॿिए ॾे साईं कंहिं ॾे वञो अबुल बशर समूरनि जो अबो ॾाॾो जनाब आदम अलैहिस्सलाम अस्सलाम ने औलाद दी अब्बे के औलाद ते रहम ईंदो ओ दादा ओ बाबा अज अल्लाह कावड़ में आ हेडो जन्म जा गजगोड़ हन हेडो अल्लाह जे कावड़ वारा जुमला हन ॾींहुं ॾाढो ड्रिघो थी वियो आ सोना साईं अल्लाह के अर्ज़ कर त हिसाब किताब थे पो जंहिंजो जहिड़ो नसीब साईं जन फरमायो इमामुल अंबिया फरमायो ॾाढो आदम नबी भी सजे पंहिंजे नेकोकार औलाद के वठी करे मुझे खिदमत में ईंदो साईं जन फरमाए मुझे चवण घुरण जो अंदाज ही होंदो जो अॻिते निकिरी करे अर्श अज़ीम जे हेठां अची करे सिर सिदे में रखंदुसि अना आखिर साजिदा यदउनी रब्बी माशा ओ यदानी साईं जन फरमाए मुंहिंजो ड्रिघो सिधो हूंदो अल्लाह जी कावड़ ख़त्म थींदी वेंदी रब फरमाईंदो इरफा रासक या मुहम्मद सल्तो ता वशफात शफा ओ मुझा हबीब दुनिया में घना सुविधा करे आए इते झुकण जी जाए नाही इते बुलंद थियण जी जाए महबूब मथो मथे कण सवाल कर मंजूर कया हाथ कब शा सवाल कर द मंजूर कया शफात कर द कबूल कया घुर त जा साईं जन फरमायो सिर सुइदे मां खणी करे रब खे चंदू मौला हिसाब किताब थी मीज़ान लगी वेंदो हिसाब किताब शुरू थींदो हर एक नबी चवंदो या रब नफ्सी साईं जन फरमा हर कंहिंखे पंहिंजी लॻल हूंदी पर मूंखे पंहिंजे उम्मत जी लॻल हूंदी मां हीअं चवंदुमि या रब उम्मती मौला मुंहिंजे उम्मत जी पार थी अल्लाह चवंदो ओ मुंहिंजा हबीब दिलनि जा तबीब हिसाब किताब जे लाइ चयो थी त पेश कर रिवायात जे अंदरि अचे थो साईं जन हीअं जो निहारींदा सॼी ख़ल्क़ जा कंध झिका हूंदा अबू बकर ते निगाह नज़र पवंदी अबू बकर पैगंबर जे चेहरे में निहारी दो नजर नजर सा मिली वेंदी मुस्तफा फरमाइंदा अबू बकर हलो अल्लाह जी अदालत में हली करे हिसाब किताब दे
अबू बकर सिद्दीक जे लाइ चे थो जिए जो अल्लाह जी अदालत में ईंदो रब फरमाईंदो हबीब हे त एड़ो जवान पेश कयो थी जे लाइ तू दसी आयो आ उम्मत जा थोरा लाहे चुको आ अबू बकर जो थोरो अल्लाह लाहींदो इन जी द बकाया रहला ओ मिठड़ा मोहम्मद करीम जे दुनिया में तोसा लेखो न कयो हो अज मां अल्लाह इन सा केड़ो लेखो कया हे अबू बकर वञई थो बिना हिसाब किताब सद थींदो हर एक हा जन्नत जो दारोगो सद कंदो रब्बे काबा जो कसम जन्नत जा 8 दरवाजा 8 दरवाजन का सद थींदो तो अबू बकर सिद्दीक होंदो केरो अबू बकर जे लाइ खुलियो रोज़े जो दर जमात सानी में सैयदना सिद्दीक अकबर जी वफात जानसार वफादार कुर्बदार सच्चार जंहिंजे लाइ अल्लाह फरमायो ला तहज़न इन्नल्लाह मअना इहो अबू बकर जेको गॾु ई गॾु आहे ॻोठ हारून जतोई जा मुसलमान दिल त घणो पे चाहियो दोस्तन घणो पे सायो तॾहिं त अब्दुल गफूर हिते आयो रब कंदो मिड़िन जो लायो थींदो सजायो घणो इंतज़ार जेको तारुफ़ जो मुहताज नाहे नंढन वडन ते शफ़क़त करण वारो बिरादर मुकर्रम हजरत मौलाना अलहाज इमदादुल्लाह फुलपोटरो साहब न बस 10 मिनट वरी हाजी साहब नातू चवे सजी रात वेह जाए मैं सजी रात वाइज कंदुमि जिंदगी बाकी मुलाकात बाकी जतोई त उई ओता की रब साईं तव्हां असांजो वेहणो ॿुधणो ॿुधाइणो क़बूल फरमाए हिन महफ़िल के रब साईं तव्हां असांजे लाइ क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में वञण जो सबब बणाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।